अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू है ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे जी जेका एंट्री थींदी दोस्तों, त हिन जो पहिरियों एपिसोड जेको लॉन्च थींदो त ईद उल फितर जे पहिरें ॾींहुं दोस्तों, मां तव्हांखे अॻु में ई ॿुधाए चुको हुयुमि त ईद उल फितर जे पहिरें ॾींहुं हिन जो जेको आहे त पहिरियों एपिसोड लॉन्च कयो वेंदो, KTN एंटरटेनमेंट ते हलायो वेंदो। उन खां बाद में तव्हांखे ही ड्रामो जेको आहे त ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿी सुठी ऐं ज़बरदस्त अपडेट ॾियां त हिन जो ॿिए स्पेल जेको शूटिंग हली रहियो आहे। ऐं उन ॿिए स्पेल जी शूटिंग में जेको आहे त अब्दुल मनान अब्बासी मामा लालू जी ज़बरदस्त ऐं फ़नी तरीक़े सां जेको आहे त एंट्री थी आहे दोस्तों। ऐं ज़बरदस्त तरीक़े सां खजू साहब उन जा सीन जेको आहे त रिकॉर्ड कराए रहियो आहे। अब्दुल मनान अब्बासी उहो डायरेक्टर आहे दोस्तों जेको ज़बरदस्त जेके त फिल्मियूं KTN जूं ॾेई चुको आहे दोस्तों। ऐं जेको आहे त KTN जा ड्रामा करे चुको आहे। ऐं उहो एक्टर आहे जो बेमिसाल एक्टर आहे दोस्तों, जेको सीरियस एक्टिंग बि करे ॼाणे। फ़नी एक्टिंग जो त हू बादशाह आहे ई आहे दोस्तों। त उनजी एंट्री थी चुकी आहे रियासत ड्रामे में दोस्तों। ऐं उनजो जेको आहे त किरदारु असांखे जेको तस्वीरुनि में जेको तव्हां ॾिसी रहिया स्क्रीन ते तस्वीरूं हलनि थियूं, त उन में असांखे जेको आहे त उनजो फ़नी करेक्टर थो लॻे ऐं हिकु बहितरीनु करेक्टर थो लॻे मामा लालू अब्दुल मनान अब्बासी जो दोस्तों, जेको ही रियासत ड्रामे में करे रहियो आहे। ऐं रियासत ड्रामे खे जेको आहे त भरपूर तरीक़े सां निभाईंदो। ऐं हिन जो पहिरियों एपिसोड ईद उल फितर ते ॾिसणु न विसारिजो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।